अवामी न्यूज़ एसटी पारां 1 दिसंबर सकाफ़ती दिहाड़ो अचो खेट खेड़ियूं अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त 1 दिसंबर ते पूरी सिंध जीअं अवामी न्यूज़ पारां ऐलानी सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते भरपूर मोट मिलण लॻी है। ॻोठ अब्दुल्ला, राजड़, सुलेमान राजड़ समेत सवें ॻोठाणनि मां गाॾियुनि, मोटरसाइकिलुनि, रक्शनि जी रैली निकिती, जेका नवाबाद मोड़ खां दिलशाह खां दूल्हन ऐं शरनाइन ऐं सिंधी गीतनि ते रक़्स कंदे कंडियारी प्रेस क्लब पहुती, जिते रैली जी अॻुवाणी कंदड़ नौजवान कमर शफी राजड़, सरदार नवीद राजड़, गुलाम नबी राजड़, अल्लाह बख्श शर, सईदुल्ला राजड़, नईम राजड़, नौमी राजड़, अशोक कुमार समेत सवन जी तादाद में सिंधी नौजवान रैली में शिरकत कई। सिंध अमड़ सां मोहब्बत ऐं पंजाब जो सबूत ॾिनो। ॿिए पासे दिलशाह ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि, सियासी समाजी शख़्सियतनि, जंहिंमें पाकिस्तान ख़ासि केली इतिहाद, मुतहदा मेघवाड़ फोरम पारां सकाफ़ती ॾियारे ते निकितल रैली जी आजिया कई। पोइ कंडियारी प्रेस क्लब ते मुख्य तक़रीब थी, जंहिंमें सहाफ़ियुनि पिणु शिरकत करे सिंध अमड़ सां मोहब्बत जो इज़हार कयो। आयल रैलियुनि में मौजूदनि सिंध अमड़ ॿोली ऐं सकाफ़ती ते रोशनी विधी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।